नाज़रीन, हयात पिताफ़ी वेझो ॻोठ जिंदो बोज़दार में प्राइमरी स्कूल बंद हुजण ऐं उस्ताद मुक़रर न थियण ख़िलाफ़ वालिदेन ॿारनि समेत एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था हयात पिताफ़ी खां मेहरान टीवी जे रिपोर्टर मुमताज़ अली बोज़दार जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, हिन टाइम असीं मौजूद आहियूं ॻोठ जिंदो बोज़दार में, जिते ॻोठाणनि जो चवणु आहे त काफ़ी अरसे खां प्राइमरी स्कूल जेको आहे उहो बंदि आहे, ॿारनि जो तालीम उहो मुतासिर थी रहियो आहे। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, ॾिसूं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। 3 महीननि खां स्कूल बंदि थी चुको आहे। असां डीओ प्राइमरी खे दरख़्वास्तूं ॾिनियूं ऐं को बि ख़र्चेल कोन निकितो। बराए महिरबानी असांजो इहो चवणु आहे असांजे ॿारनि जी तालीम न कई वञे, ख़ुदा लाइ हिननि खे उस्ताद ॾिनो वञे स्कूल में। ऐं साईं खे चवां इहा लाज़मी शइ आहे, तालीम आहे त सभु कुझु आहे, न त जाहिल क़ौम छा कंदी। बराए महिरबानी असांजो इहो ई चवणु आहे त उस्ताद असांखे जल्द में जल्द ॾिनो वञे। ॻोठ जिंदो बोज़दार स्कूल जा रवासी ॿारड़ा ऐं नंढा वॾा अपील था कयूं त असांजे स्कूल में मास्तर ॾिनो वञे। मास्तर न आहे त इहे ॿार काॾे वञनि। 300-400 ॿार आहे असांजा ॿार तालीम हूअं त सिंध हुकूमत चए थी, वज़ीर चवनि था त तालीम खे वधायो, असांजे तालीम खे त कोन वधाईंदा पिया आहिनि। अञा बि असां पोइ न आहियूं। मास्तर रिटायर थी वियो आहे, 6 महीना थिया आहिनि रिटायर थी वियो आहे। 3 महीननि खां असां पंधु काटे असांखे मास्तर न ॾिनो वियो आहे, न ॾिनो वेंदो आहे। सो इन जे लाइ असां अपील कयूं था त असांखे मास्तर ॾिनो वञे, असांजे ॻोठ ऐं ॿारनि जो तालीम ज़ाया न थिए ऐं इहे गुल जहिड़ा ॿारड़ा आहिनि इहे वधीक पढ़ी करे अॻियां पढ़नि। सो असां अपील था कयूं त असांखे मास्तर ॾिनो वञे जल्द खां जल्द। वाला ऑफिसर ऐं डीओ खां ऐं एसपी साहब खां सॼनि खां इहो वज़ीरनि खां मुतालबो आहे। असां GDA जा माण्हू आहियूं, असां पागर जा माण्हू, इन जे करे असांखे न ॾिनो वेंदो आहे। तआसुब तालीम न हुअणु खपे, न फ़र्क़ु थियणु खपे, असांखे मास्तर ॾिनो वञे। असां अपील था कयूं त मास्तर मिले। असांखे मास्तर न मिलियो त असां जरवार मीरपुर प्रेस क्लब ऐं रोड ब्लॉक करे धरणो हणी मास्तर ॾिनो वञे। ऐं इहे जेके मीडिया जे ज़रिए असां अपील था कयूं त असांखे मास्तर ॾिनो वञे ऐं रिटायर मास्तर हितां वियो आहे। हाणे मास्तर कोई न आहे, 400-500 ॿारड़ो आहे, काॾे वञनि पढ़नि खां सवाइ, हिते तालीम खां सवाइ काॾे वञनि। असां ॻोठाणा अपील था कयूं त महिरबानी करे असांखे मास्तर ॾिनो वञे। जी तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त 6 महीननि खां जिंदो बोज़दार प्राइमरी स्कूल मुकमिल तौर ते बंदि आहे, मास्तर मुक़ररु न हुजण सबबु। हिननि आला हुकाम खां मुतालबो कंदे चयो आहे त जल्द खां जल्द मास्तर मुक़ररु करे तालीमी अमल बहाल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मुमताज़ अली बोज़दार, मेहरान TV, हयात पिताफ़ी।